छोकरा एक ॾींहं जो किस्सो आहे त बतूल जे दरवाज़े ते सलमान साहिब ईमान ॾाढ़ी सां बुहारी ॾेई रहियो। दाई फिज़ा पुछण लगी आ, अदा सलमान मूंखे ॿुधा त तोखे कहिड़ी लालच आहे जो ॾाढ़ी सां बुहारी ॾेई रहियो आहिनि दरवाज़े ते। सलमान साहिब ईमान फरमाए थो त कुल ईमान जो दरवाज़ो मुंहिंजे रहण जो ख़ासि मकान आ। जित हसन हुसैन जा पेर घुमन सो खुल्द खां वध मैदान आ। मूंखे चाचा साण बतूल सॾे मुझो भेण फिज़ा की शान आ। खुद खंदक में सरदार चयो मुझी आल मजा सलमान आ। सलमान साहिब ईमान फिज़ा का पुछो, भेण फिज़ा तू भी हबस जी बादशादी आई तो के कड़ी लालच आहे जो बतूल जे दरवाजे ते चक्यूं थी पी। दाई फिज़ा जो आवाज आयो आ, शादी खां वध शान मिलियो मुझ ख़ालिक इज्जत वधाई। मुझी झोलीअ में हसनैन वगन पाक बतूल जी जाई। मुझा वार चुमे सरदार नबी सॾे भेण रसूल जी जाई। मूंखे खुल्द जूं हूरूं साण सॾिन रुतबो आहे शादी। इहा ॻाल्हि करे दाई फिज़ा चयो, सलमान तुंहिंजे शान में ऐं मुंहिंजे शान में वॾो फ़र्क़ु आहे। मां तोखे फ़ैसिलो ॿुधायां तो इंसाफ़ पाण कर। त पंजतन पाक जे दर ताईं सलमान तुझी बस हदवा। मुझी किस्मत वा मेराज कयो मिली मंजिल बद बदवा। नाराज न थी तुझे रुतबे खां, नाराज न थी मुझे रुतबे खां, तुझो रुतबो बिल्कुल अथवा।